नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो खां ख़बर ॾींदा हलूं त ॼामशोरो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ॼामशोरो जे हॉस्टल में परासरार नमूने फौत थियल शागिर्द जे मामले जो IG सिंध नोटिस वरितो। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में 3 ॾींहं अॻु सीना बॉयज़ हॉस्टल जे कमरे नंबर 61 मां MBBS जे 3 साल में पढ़ंदड़ शागिर्द आतिफ़ आराई जो लाश हथ अचण वारे मामले जो IG सिंध कलीम इमाम पारां नोटिस खां पोइ ॼामशोरो पुलिस तहरीक में अची वई है। ॼामशोरो पुलिस लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में कार्रवाई कंदे सीना हॉस्टल ते मुक़रर बंगस कंपनी जे ख़ानगी सिक्योरिटी गार्ड शरीफ़ बाबर ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे चौकीदार वाहिद बख्श बिरोही खे हिरासत में वठी जांच लाइ खेनि अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो। ॿिए पासे फ़ौती शागिर्द आतिफ़ आराई संदसि रूममेट मोहम्मद राफ़े आराई जे विच में थियल आख़िरी कचहरी सोशल मीडिया ते वायरल थी वई है, जंहिंमें फ़ौत थियल शागिर्द आतिफ़ आराई खे संदसि दोस्त ऐं रूममेट मोहम्मद राफ़े मैसेज कयो आहे त मुंहिंजी गदे ते सुम्ही पओ छा यादि कंदे। जवाब में आतिफ़ आराई खेसि लिखियो आहे त हीअ राति यादगार रहंदी, तव्हांजी बि। हिन सां गॾु ई हिकु ॿियो मैसेज बि कयो त वञणु न घुरिजे। हा, हिन जे जवाब में संदसि दोस्त राफ़े खिलियो ऐं खांस पुछाईं त छो, त आतिफ़ आराई खेसि लिखियो त सुभाणे ख़बर पइजी वेंदी। हिन सां गॾु हिन खिलण वारे मेज दोस्त खे मोकिलियानि। राफ़े हिन जवाब में खेसि अलाह ख़ैर कंदो लिखियो। ॿिए पासे राब्ते करण ते SHO ॼामशोरो इशफ़ाक़ मंगी ॿिनि ॼणनि खे हिरासत में वठण जी तस्दीक़ कंदे चयो आहे त खेनि पुछा गाछा लाइ हिरासत में वरितो वियो आहे, जॾहिं त पोस्टमार्टम रिपोर्ट बि अॼु अचणी आहे, जंहिं सां जांच में अहम अॻुभराई थींदी। SHO ॼामशोरो फ़ौती शागिर्द आतिफ़ आराई संदसि दोस्त मोहम्मद राफ़े जे कयल आख़िरी कचहरी जा स्क्रीन शॉट सोशल मीडिया ते वायरल थियण वारे सवाल ते चयो आहे त केस जे हर रुख खां जांच करी रहिया आहियूं। हिन ई मामले जी तस्दीक़ कयूं पिया त मामलो एॾो वॾो आहे जा का ॻाल्हि लिकियल न आहे। जांच जा जल्द नतीजा सभिनी आॾो ज़ाहिर कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।